हाणे हिकिड़ा हुआ पीउ पुट पुट कंहिं कम जे हिसाब सां ॿाहिरि निकिरी वियो हाणे साईं पीउ रहियो हुनजो। हाणे उहो हमरा बि वॾो ठिड़ हुजे अची उन बादशाह जी बादशाही में उन ॻोठ वारनि खे ॾाढो माना विढ़ाईंदो हो। शैतानगिरी खां सवाइ असुल हुनखे ॿियो धंधो ई कोन हूंदो हो। केॾी महिल कंहिंखे विढ़ाइणो त केॾी महिल कंहिंखे विढ़ाइणो, असुल रतो रत शैतानगिरी खां हमरा मुड़े न। तो नेठि हिकिड़े चकर माण्हू वञी शिकायत कई वञी बादशाह सां, तो बादशाह कुझु सिपाही मोकिलियईं हमरा जो असुल टंगू ॿाहूं माना ॿुटो ॿुट भञी छॾियूं। फेस सुठी करायूं पर हमरा मुड़े किथे। हाणे हमरा साईं टंगू ॿाहूं जो उन भॻियूं सफ़ा वञी बिस्तरे ते किरियो जो वञी बीमार थियो सफ़ा माना सकरात जी लॻी वई, मरण घड़ी ते अची पुॻो। हाणे ताईं सकरात वारी हालत में शैतानगिरियूं चङियूं ख़ासियूं कंदो माण्हुनि राजनि खे विड़ाए छॾियो हिन ताईं हिकिड़े हमरा खे सॾु कयो पंहिंजे हिसाब सां, कुझु न कुझु मिड़ी इशारनि में पंहिंजे हिसाब सां ॻाल्हाईंदो पर सकरात वारी हालत पर पोइ बि ॻाल्हाइण जहिड़ो कुझु न कुझु हो। हमरा आयो, हमरा खे आस्ते आस्ते चवणु लॻो त जेके बि शैतानगिरियूं मूं कयूं काफ़ी माण्हू मूं विड़ाया मारिया, हाणे तूं वञ उन माण्हू सभिनि खे वठी अचु, उन्हनि खां माफ़ी वठण थो चाहियां, मुंहिंजो आख़िरी वक़्तु आहे। हमरा वियो उन्हनि सभिनि खे वठी आयो साईं, हुनखे चयो हाणे हलो, हमरा मरण घड़ी में पियो आहे, सफ़ा माना आख़िरी ख़्वाहिश करे वेठो आहे। चयो हलो, सभु अची माण्हू राज जी गॾु थिया, चवणु लॻा त बाबा हाणे हुकुम जी, बाबा ॻाल्हि ॿुधो, मूं अव्हांखे जाम विड़ायो कयो ही हू, तो हाणे अव्हां खां माफ़ी थो घुरां, तो हाणे माफ़ी तव्हां खां घुरां थो ऐं मूंखे माफ़ करियो, पर पोइ बि मुंहिंजा गुनाह कोन लहंदा। जी पोइ कीअं करियूं, छा करियूं? हमरा सभु चवणु लॻा चवण ईअं करियो, आउं सफ़ा माना ईअं आहियां, आउं मरी वञा न, पोइ हीअं कजो मुंहिंजी लाश खे दफ़नाइजो न कंहिं वण में माना टंगे करे, ऐं पोइ जेको आहे सो मूंखे पादर लठूअ में हणिजो। सभु जेके बि आयो जंहिंसां मूं नाजाइज़ियूं कयूं आहिनि, पोइ मुंहिंजा गुनाह लही वेंदा। चइबा चलो ठीकु आहे, तुंहिंजी ख़्वाहिश इहा पूरी कंदासीं। नेठि साईं हाणे हिकिड़े 2 ॾींहंनि खां पोइ हमरा वियो मरी। हाणे माण्हू सभु अची गॾु थिया, चइबा हाणे हिन जी आख़िरी जेका हुई वसियत उन हिसाब सां ईअं करियूं। हाणे वञी मोइल खे वञी उते टंगियूं वण में टंगे ऐं लॻा हिन खे पादर ऐं लठियूं ई हण। हाणे उन मुल्क जो को बादशाह बि आयो पियो, को लश्कर साण गॾु हुजे, शिकार वग़ैरह करण जे हिसाब सां उहो बि को आयो पिए। उनजो ॾिठो त माण्हू तमामु जाम हुजनि, रश लॻी पई हुजे। वेझो आयो जॾहिं अची ॾिठी त बाबा हाणे हमरा मोह पियो टंगियो पियो वण में, ही जेको आहे सो हुनखे लठूं ऐं धुकान जी वारो वार पादरनि जी लॻी पई आहे। बादशाह चवणु लॻो त अड़े चरिया आयो जाइल, छा पिया करियो? अची हिकिड़ो मोइल मरी वियो, उनखे अमी जेको आहे सो पादर ऐं लठनि जी वारो वार लॻी पई आहे। बादशाह काॾे चवणु लॻो सिपाहियुनि खे, अड़े झलो हिननि खे सभु हमरानि खे झले वञी हणो कैद में, ऐं लठूं बाठियूं में हिननि खे हणो। नेठि सिपाहियुनि देरि कयो, लश्कर साण हुजे, सभिनी हमरानि खे झले करे अची हयूं कैद में। सियाणो माण्हू हिकिड़ो ॾाहो माण्हू सो चवणु लॻो उन हमरानि सभिनी अची वॾो ठिड़ हरामी हो। शैतानगिरियूं हयाती में त कयईं, ॾाढियूं कयईं, राज विड़ाए छॾी, पर नेठि वेंदे वेंदे मरी वियो, पर आख़िर में बि पादर खारायो विड़ायो। तो हुन सां बि अहिड़ी थी, हरामी वियो पर हिननि खे बि माना कैद में हणायो। तो हाणे हमरा सभु वीचारा कैद में मिड़ी 2 टे ॾींहं बादशाह हुननि खे हयो, सख़्तियूं सज़ाऊं को हुननि ते आयूं, पोइ बादशाह खे छॾे ॾिनूं। हाणे हुन वारो पुटु उहो जो तव्हां आयो, ख़बर पए त पीउ हिन वारो गुज़ारियो। हाणे पीउ गुज़ारियो, चलो ठीकु आहे, ख़बर पए त हाणे को बादशाह पहिरीं हिन खे कुटरायो कयोसि, उन मंझि बादशाह जेको आहे सो मारी कई, तो उन मंझि बीमार थियो, पोइ मरी वियो। ख़बर पई हितां हुतां, छोरो चवणु लॻो त इन बादशाह सां पटी कंदो, हाणे रहियो मुंहिंजो हिते कुझु कोन्हे, हो अबो सो बि वियो मरी। बादशाह सां असुल पटी अहिड़ी कंदो जो यादि कंदो। छा कई वियो, वञी ॻोठ मज़ा हिकिड़ी कुकड़ झले आयो, कुकड़ झले ऐं ठक सलामत अची बादशाह जी बादशाही में कड़को कई। बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलामत, हीअ हिकु नायाब कुकड़ आऊं तुंहिंजे लाइ खणी आयो आहियां। जी नायाब कुकड़ खणी आयो? जी छा आहे इन कुकड़ में, ऐं तूं केरु आहीं जेको हिते आयो आहीं? ची बादशाह सलामत, आऊं फिलाणे हंधि इहो कमाई जे हिसाब सां कमाई करणु चाहियो। ची पोइ उते हिकिड़ो पोतल माण्हू, दरवेश माण्हू, मूं हुनजी ख़िदमत चाकरी तमामु जाम कई। ची पोइ हुन मूंखे हिकिड़ी कुकड़ ॾिनी ऐं मूंखे चयईं त हीअ बेदो सोन जो लाहे थी रोज़, तो हाणे तंहिंजे करे जेको आहे उन मूंखे ॾिनी, आऊं खणी आया। त मूं सोचियो त हाणे आऊं एॾी मिल्कियत खे छा कंदसि, डेली माना सोन जो बेदो ॾींदी। तो उन हिसाब सां सोचियमि त हाणे ही कुकड़ वञी बादशाह खे ॾियां, जेको ही बादशाही हलाए पियो ऐं चङा भला कमु करे पियो, माण्हुनि जी मदद कंदो, तो तंहिंजे करे मुंहिंजो वञी कुकड़ आऊं बादशाह खे ॾियां, त जीअं बादशाह इहो माना कमु माना इहे भला भला करे। तो आऊं एॾी मिल्कियत संभाले कोन सघंदुमि, तंहिंजे करे ही कुकड़ तव्हांजे लाइ खणी आहियां, तव्हां सुठा माण्हू आहियो। ची पकी ॻाल्हि भो, बेदो जी लाहे थी? ची हा। जी पोइ हाणे तूं अची जेको बादशाह सलाह न इनाम मूंखे ॾे।
बादशाह ने ठीक ठाक इनाम ॾेई कुकड़ ताईं अर्जी रखराई। हमरा थी हाणे उहो छोरो ठिड़ हरामी अथई, हाणे बादशाह खां पटी करे थियो रफू चकर, बादशाह जी बादशाही छॾे वियो। हीअ अथई हाणे बादशाह ते हाणे कुकड़ खे ॿिए ॾींहुं सुबुह जो हित रखे हाणे सोन जो बेदो थी लाहे। कुकड़ दवा सोन जो बेदो किथां लाहे? ॿियो मिड़ी ख़ैर विठण खां सवाइ ॿियो कुझु न हुजे। अची अब हाणे बादशाह पुछा के चयो ॾे ख़बर। वज़ीर चवणु लॻो बादशाह सलाम ख़ैर अथई, छोरो हरामी वियो ठगी करे, कुकड़ विठण खां सवाइ ॿियो कुझु कोन अथई, न बेदो न छा सोन जो बेदो ठहियो पर ख़ाली बेदो बि कोन अथई। जी बढ़िया वाह जो हरामी जी वञो वञी खे ॻोल्हे मूं वटि पेश करियो। सिपाही अबा विया, हाणे हू तर सॼो इलाइक़ो हेॾां होॾां, पर ॿियो मिड़ी ख़ैर छोरो हुजे त मिले। सॼी बादशाही रुली अची बादशाह शाम जो अची पुॻा सिपाही। जी बादशाह सलाम छोरो आहे कोन, हले किॾां वियो? जी वो धूड़ विझे पियो, हाणे छा कंदा नी वाजी पटी करे वियो। पोइ ख़बर पई त हाणे उन जेको आहे सो पीउ जेको हिन वारो गुज़ारे वियो, उन जो पुटु आहे ठीकु आहे, वो जी हाणे कान का पटी करे वियो। अब टक सां छोरो हुतां निकितो, अब हाणे हलंदे आयो ॿिए कंहिं अहिड़े इलाइक़े में, कंहिं ॿी बादशाही में अची पुॻो। हाणे उन बादशाह जी बादशाही मंझि कंहिं ॿी बादशाही में उते हिकिड़ो सौदागर रहंदो। सौदागर पैसे में पुर हुजे, पैसो तमामु जाम हुजे। उनजी धीउ हिकिड़ी हुजे दादली धीउ हुजे। सा हुनखे शिकार करण जो वॾो शौक़ु हो। सो निकिरी पई पंहिंजे सहेलियुनि सां गॾु शिकार करणु, घोड़े ते चढ़ी आई हिकिड़े झर जंग में शिकार करण जे हवाले सां। सो अची उते कई जनावर मारण लॻी बिना चयो। माना हाणे इहो त माना हिकिड़ो गुनाह आहे, जनावर मारण अची मारी। उते हिकिड़ो पोतल फ़क़ीर हुजे, सो उन बि जेको आहे सो ॾिठो त वाह हाणे पखी जानवर तमामु जाम मरनि पिया, ऐं छोकिरी मारे पई। उहो बुज़ुर्ग दरवेश आयो, अची इन छोकिरी खे हिदायत करणु लॻो सौदागरी धीउ खे। सा उहो मञे ई न, मुड़े ई न, ठुप न। चवणु लॻी त तूं केरु थींदो आहे? मुंहिंजी मर्ज़ी आहे, जानवर मारियां, जनावर मारियां, पखी मारियां, कुझु बि मारियां, तुंहिंजो छा वञे? दरवेश अबा उन बुज़ुर्ग खे चढ़ी वई कावड़। सो ॾिनी हुनखे बददुआ। ख़ैरनि जो अबा हाणे बददुआ जो उन ॾिनी, सो उतां ई हाणे उहो दरवेश को उन झंग में त रहंदो, अलाह जी इबादत कंदो, अलाह वारो माण्हू। सो हाणे पखी जानवर जनावर ॾिसे थो, अलाह वारो माण्हू, सो किथे माट करे। सो अबा ॾिनी हुनखे बददुआ। छोकिरी जेको आहे उतां सहेलियुनि सां गॾु शिकार वग़ैरह करे मोटी आई पंहिंजे घर। ख़ैरनि जो जॾहिं अची राति थी सुती, सुबुह जो जॾहिं जाग पई, माना अखियूं खोले त हुनजी नज़र न पवे। अबा हाणे उहा छोकिरी सौदागर वारी धीउ जी नज़र न पए, अंधी थी वेली। इते पीउ खे ख़बर पई सौदागर त हाणे पैसे वारो हुजे। अबा हाणे छा थियो? छोकिरी अची घोड़ावर ॾिनी, मुंहिंजी नज़र कोन थी पवे। सौदागर आयो, चवणु लॻो त छा थी वियो अची नज़र कोन थी? अबा हाणे हकीम तबीब हितां हुतां जा अची विया। सौदागर वटि पैसो तमामु जाम, सभु ॾिसी करे जी बीमारी त हिन छोकिरीअ खे का आहे कोन, तंहिंजे करे चङा माना नज़र वज़र वञे, बीमारी हिनखे कुझु आहे ई कोन। अबा हाणे घणी हेॾां होॾां इलाज ही हू हर शइ, पर ॿियो मिड़ी ख़ैर हाणे का बीमारी वग़ैरह हुजे त जंहिंखे माना फ़ाइदो थिए कुझु, माना हाणे हुनखे हुजे हुन फ़क़ीर उन बुज़ुर्ग जी बददुआ। सो नेठि पुछा करणु लॻो सौदागर पंहिंजी धीउ ॻाल्हि जी, अमा ॾे ख़बर आख़िर मसइलो छा हेॾां होॾां, तुंहिंजी छा थी वियो? अब हाणे उन छोकिरी बि घणी सॼी ॻाल्हि करे ॿुधाए थी। बाबा हाणे अहिड़े हिसाब सां उन झर जंग में वई शिकार करण जे हिसाब सां, उते हिकिड़ो हो दरवेश को पोड़ो बुज़ुर्ग माण्हू, सो उन मूंखे ईअं चयो पोइ थी सघे थो मतां उनका बददुआ कई हुजे। सौदागर चवणु लॻो पंहिंजी धीउ खे, त हाणे पोइ तूं बि न शिकार वग़ैरह करी हेॾां होॾां, थी सघे थो उन बददुआ ॾिनी हुजे। अब हाणे हू उतां निकिरी पियो कि हाणे वञाए नी दरवेश नी बुज़ुर्ग माण्हू न वञी बख़्शर आया पियो, हाणे मन कुझु मसइले जो हल थिए। सो हू उतां निकिरी पियो। हाणे हीअ छोरो जो उतां निकितो, उन बादशाही में हलंदे फिरंदे अची कंहिं अहिड़ी जॻह ते अची पुॻो, चवणु लॻो त हाणे हिते ई रहंदो। उते अब हाणे हिकिड़ो घड़ो हिन ठाहे छॾियो। घड़ो ठाहे करे ॾाढा पोइ वेंदो झर जंग में वञी काठियूं वग़ैरह वढंदो हो। काठियूं वढे करे ईअं विकिणी खपाए करे घर जो सीधो सामान राशन जेको हूंदो पंहिंजे खाधे पीते जे लाइ सो वठियो वेंदो। हाणे उन वारो जान ईअं हलियो पिए, घर हिकिड़ो ठाहे छॾी, सो उते ई हुनजो जान गुज़र हलियो पिए। हेॾां वरी सौदागर निकितो, पुछाऊं काछाऊं कंदो निठ बा अहिड़े पारे पते को बुज़ुर्ग को पोड़ो हेॾां को होॾां अची। अब हाणे अहिड़ो को रहे थो उन झर जंग में। सौदागर आयो अची उन झर जंग में, तो हिते हुते ॻोल्हींदो जांचींदो अची उन बुज़ुर्ग वटि पुॻो। अची उन पेरें किरियो, पेरनि ते किरी ऐं चवणु लॻो त आऊं सौदागर आहियां, मुंहिंजी धीअ जेका ग़लती कई सो उन जे लाइ माफ़ी तोखां आऊं थो वठां, सो माफ़ कर। ऐं जेको आहे सो मुंहिंजी धीअ जी अखियुनि जो माना नूर वियोलियो आहे, रोशनी वहिली आहे, अंधी थी वई आहे, तव्हां का बददुआ कई? सौदागर चवणु लॻो त हाणे बददुआ बिल्कुलु मूं कई, पर हाणे तुंहिंजी छोकिरीअ खे एॾो दादरो तो करे छॾियो आहे, जेको पखी पखण जानवर जनावर अलाह जा ख़लकियल, सो उन्हनि खे ॾेणे न वठणे माना मारणु शिकार करणु तमामु वॾो ॾोह वॾो गुनाह आहे। तंहिंजे करे मुंहिंजी दिलि मां उहा बददुआ निकिरी वई। सो हाणे तंहिंजे करे जेको आहे सो हाणे तुंहिंजी धीउ हूंदी अंधी। अवा सौदागर घणी मिलतूं मेड़ियूं हेॾां होॾां खे करणु लॻो, चवणु लॻो त हाणे कुझु न कुझु हीलो वसीलो कर,
पंहिंजी बददुआ वापसि वठिजी मुंहिंजी धीउ हाणे माना अखियुनि खां ॾिसे ऐं रोशनी थिए। अब हाणे हिते घणी जाम चई, पोइ नेठि हाणे उन दरवेश खे बि रहम अची वियो बुज़ुर्ग। सो चवणु लॻो त हाणे पीउ जहिड़ी शइ आहे पंहिंजी धीउ जे लाइ जेको आहे सो चवे पियो हाणे चलो ठीकु आहे। चवणु लॻो त वञ हाणे तूं फलाणे सोनारे वटि, फलाणो सोनारो हुजे या खणी को बि हुजे तुंहिंजे हिसाब सां हुजे, तूं वञो न हिकिड़ी मुंडी ठाराए अचु, हिकिड़ी मुंडी ठाराए अचु, पोइ उहा मुंडी तोखे आउं पढ़ी ॾियां ऐं पोइ वञी तुंहिंजी धीउ खे पाराए त रोशनी जेको आहे सो माना हुनजी अची वेंदी अखियुनि जी। जेकर उहा माना पातल हूंदी त माना अखियुनि जो नूर हूंदा, त जेकर लथी त पोइ माना अंधी थी वेंदी जी। चलो ठीकु आहे। अब हाणे उन दरवेश खां थी करे ऐं आयो हलंदे फिरंदे सचो माना अची उन सोनारे वटि पुॻो। सोनारे खे चई त अहिड़े हिसाब सां माना मूंखे का मुंडी वग़ैरह ठाहे ॾे। मुंडी हुन ठाहे ॾिनी। उहा मुंडी खणी वरी आयो अची उन दरवेश वटि। दरवेश उहा मुंडी पढ़ी करे हेॾां होॾां चवणु लॻो त हाणे हीअ मुंडी अथई, हिन खे संभाले हिफ़ाज़त सां खणी वञिजांइ। हाणे इहा ई अथई, जे अगरि विञाई कई ॼाण त सम्झ तुंहिंजी धीउ हमेशह जे लाइ अंधी हूंदी। अब हाणे उनखां मुंडी खणी आई। अचे पियो, पंधु बि तमामु जाम हुजे, झर जंग वारो इलाइक़ो, हीउ बि उतां निकिरी पियो। छोरो कंहिं कमकार जे हिसाब सां वेल हुजे, तो कमकार जे हिसाब सां वेल हुजे, उतां कमकार करियो। हाणे अचे पियो हलंदे फिरंदे अची गस ते पुॻो। गस ते पुॻो त छा खणी ॾिसे त गस ते हिकिड़ो मोइल ॿिलो, मरियल ॿिलो हुजे, हिकिड़ो मोह पियो हुजे। हिन चयो त भेण ॿिलो मोह पियो आहे, खणी थो वञा कमु अची वेंदो। हाणे त ॿिलो थो कमु अचे। छोरो चवणु लॻो त बाबा चवंदो त का बि रस्ते ते शइ मिले सो हुनखे अजायो ईअं छॾे न ॾिजां, खणी अचिजां, पोइ कमु ॾेई वेंदी। हिन ताईं उहो मरियल ॿिलो मोइल ॿिलो ताईं खणी ऐं टंग मञा जले ताईं खणियो पियो अचे। आयो अची पंहिंजे घर पुॻो। छा कई जो उहा मोइल ॿिलो घर जी छित ते रखी छॾी। घर जी छित ते रखी छॾी मोइल ॿिले खे। पाण वियो पंहिंजे हिसाब सां कमकार जे हिसाब सां। होॾां अथई सौदागर, सो हाणे अचे पियो सौदागर। हाणे झर झंग मुंहिंजा अचे पियो, काढ़ो जो टेम हुजे, ज़िल काढ़ो हुजे, हिनखे बि अची गर्मी दॿियो। इते चवणु लॻो सौदागर ॾिठईं हिकिड़ो पाणी जो तलाउ। चवणु लॻो त भेण पाणी तमामु थधो, थधी हीर हवा लॻे पई छान में, छो न वञी वेंझा। अब हाणे हुन कपिड़ा लाथा, कपिड़ा लाहे हाणे सोनी मुंडी उन कपिड़नि में हुजे, हीअ डरी पियो पाणी में अची वेंझे पियो। हीअ पंहिंजी धुन में हुजे तो मथे हिकिड़ो बांध वेठल हुजे, बांध बि को हुजे बुखायल। बांध सोचियो त हाणे इन सौदागर को कपिड़ा वग़ैरह लाथा मन का खाइण जहिड़ी शयुनि में हुजे, खणा वञी खायां। अब हाणे हू पंहिंजी धुन में वेंझे वियो। बांध जो आयो तां झव ॾेई। अब हाणे हिन वारो जेको कपिड़ा पियल सो खणंदे चंबे में थियो रवानो। हिन उन में ॾिसी वरितो घणी घोड़ा वोड़ा कई, पर ॿियो मिड़ी ख़ैर हाणे कीअं करे। बांध ताण पंहिंजा कपिड़ा खणी हलियो। हाणे उन में त मेन उहा सोनी मुंडी पई हुजे जेका उन दरवेश उन बुज़ुर्ग खां पढ़ायो हुजे। बांध उहो खणी अथई, थियो रफू चकर। हिन घणी हिला उला कया, हेॾां होॾां ॻोल्ही कई, पर बांध वियो उॾरी। बांध उॾंदे बांध जी नज़र को पहुची वेली जेको उनजे घर ते अथई छित ते ॿिलो मोइल पियो, उन ते माना नज़र पहुची वई। उन ते जो नज़र पहुची, बांध सिधो आयो उते। अब उहा खमी उन माना रखी उते छित ते, ऐं उहो ॿिलो खणंदे ऐं थियो रफू चकर। बांध खे खाधो मिली वियो, उहो खमी उते ई रही। थोरी देरि खां पोइ अथई हीउ छोरो ॿाहिरि जो निकितो। छा खणी मथे ॾिसे घर जी छित ते अथई ॿिलो हुजे न, ऐं कपिड़ा कंहिंजा पिया हुजनि, कपिड़ा हिन लाथा। चवणु लॻो त ॿिलो हले किथां वेलो ख़बर कोन्हे, काड़ी शइ खणी वई भई, कपिड़ा वरी हले कंहिं जाइनि छा आहिनि। अब कपिड़ा हिन लाथा हेठि अची कपिड़े जी तलाशी वठणु लॻो। कपिड़नि में कुझु ठीकु ठाक पैसा बि मिलियसि ऐं उहा सोनी मुंडी बि मिलियसि। सोनी मुंडी हिन पाण वटि रखी। हाणे सोनी मुंडी हिन पाण रखी ऐं उहे पैसा वग़ैरह बि रखिया। चवणु लॻो त भेण वाह जो कमु थियो, भाभी अहिड़ी माना हाणे सलाह भई लॻे थो कमु ॾेई वई। थी सघे त को अहिड़ो पखी अहिड़ो हेॾां होॾां आयो हुजे जंहिं उहो ॿिलो खणी हलियो ऐं हीअ जेको आहे सो कपिड़ा हिते रखी हलियो। चई चलो ठीकु आहे, को न को कमु त हली वियो। अब हाणे हिन जेको आहे सो उहे पैसा वग़ैरह खणी लत खोड़े वरी सुम्ही रहियो। होॾां ते झर जंग में सौदागर ॻोल्हे थकी वियो। हाणे बांध हिनखे किथे मिले, सो लाचार बेवस मजबूर थी ऐं वरी हलियो आयो। हाणे चवणु लॻो दरवेश वटि बि छा वञे। दरवेश चवणु लॻो त इहो आख़िरी शइ हुई हाणे बसि। हाणे मायूस थी परेशान थी अची पंहिंजे घर पुॻो। छोकिरी बि पुछा करणु लॻी, सौदागर जी ज़ाल बि पुछा करणु लॻी, चई ॾे ख़बर चाणे हीअ ॻाल्हि हीअं थी वेंदी, हाणे छा कजे। परेशान थी वियो। सौदागर वटि पैसो त तमामु जाम हुजे, तो हाणे चवणु लॻी ज़ाल हिनखे त हाणे हीअं कर, हाणे इहो त बांध खणी वियो, ख़बर कोन्हे किॾां हलियो। हाणे हीअ इलाइक़ो बि तमामु वॾो आहे, हाणे तूं को पड़ो घुमरा त ऐं हुनखे चओ काफ़ी इनाम वग़ैरह ॾींदा, पैसा तमामु जाम। इन सोने जी मुंडी जेका आहे इन खां ई मथे, इन सोने जी मुंडी खां बि मथे ऐं वधीक रक़म ॾींदसि, ऐं इहा सोनी मुंडी मूंखे सिर्फ़ु खपे। सो हाणे इहा लालच जेको तूं ॾींदे थो, माण्हू इहो कंहिं न कंहिं वटि हूंदी, सो उन हिसाब सां ॾेई वेंदो। ऐं हू जो माना रक़म वधीक कंदे त ॾेई वेंदा। जेकर हू सोने जी मुंडी आहे, माण्हू बेईमान बि आहिनि,
अब ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेरे अब हाणे हिनखे हुनखे उहो चवणु लॻो सौदागर साईं हाणे ॻाल्हि पकड़ी वई कई माण्हूअ खे ख़बर पई। हाणे माण्हू साईं इन हिसाब सां निकिरी पिया। हाणे साईं झर झंग हेॾां होॾां ॻोल्हिनि पिया। हाणे कंहिं वटि हुजे त हाणे बांध जे पोयां साईं हिते हुते ॻोल्हीनि पिया पर ॿियो मिड़ी ख़ैरु हाणे इहा हिननि खे मिले ई न को या ख़मीज़ मिले न को इहो माना कपिड़ा मिलनि उन सौदागर जा जो खणी उहो मिले या मुंडी हिननि खे कोन मिली। अब हाणे ही बि को काठियूं वग़ैरह वढण लाइ कोन्हे झर जंग में आयो तो इहा ख़बर बि को उन माण्हुनि जे वातावरण खे पहुची वेली। चवा भई छा पिया ॻोल्हियो? चवा हे अहिड़े हिसाब सां सौदागर जो ई शइ वईली आहे। इते ताईं ही छोरो चवणु लॻो त भेण वाह जो कमु थी वियो, इहा शइ त मूं वटि पई आहे। चलो सही आहे बहरहाल हाणे कुझु न कुझु त कमु हली वेंदो। जी हाणे आउं हीअं थो करियां इहा सौदागर जी धीउ जो पंहिंजे हिसाब सां जेको इहा ॻाल्हि करे पियो सौदागर जी धीउ जो रिश्तो कोन्ह था पोइ शादी करे वेही रहिया कमु भलो थी वेंदो। छोरो सिधो तां काठियुनि जे वा गॾो कढी ठका आहे पंहिंजे घर। हाणे ताईं उहा खमीसड़ी खणंदे उहा सोनी मुंडीअ खणंदे पंहिंजे हिसाब सां वेड़े करे ऐं ठक सलाम सां निकिरी आयो। अची सौदागर जे घर पुॻो। सौदागर बि ॾिठो। सौदागर जे हथ में खमीस ॾिठी उहा कपिड़ा जा ॾिठी सो चवणु लॻो त मुंहिंजा कपिड़ा इहे? जी बिल्कुलु इहे तुंहिंजा कपिड़ा आहिनि। चई हाणे तूं इहे कपिड़ा मूंखे ॾे इन कपिड़नि मुंहिंजे सोनी मुंडी अची। हा बिल्कुलु इन कपिड़नि मुंहिंजी सोनी मुंडी आहे पर हाणे छा तूं मूंखे ॾींदे? सौदागर चवणु लॻो त जेको इनाम चवंदे जीअं चवंदे सो तोखे आउं ॾियण जे लाइ तयारु आहियां। बसि इहा सोनी मुंडी मूंखे ॾे जेको घुर तोखे आउं ॾींदुसि ऐं मुंहिंजी धीअ जी अखियुनि जी माना रोशनी अची वञे। हिते छोरो चवणु लॻो उन सौदागर खे त ॻाल्हि ॿुध मूंखे इनाम वग़ैरह कुझु कोन थो खपे। हाणे मुंहिंजी बि शादी आहे कोन आउं बि अकेलो छड़ो छांब आहियां। जे अगरि तुंहिंजी धीअ जो संग रिश्तो मूंखे ॾींहं हिते मूंखे विहारई घर नाठी करे त पोइ आउं तोखे ॾियां थो न त आउं वञा थो। सौदागर चवणु लॻो चलो ठीकु आहे भला हिते ई वेठो हूंदे मुंहिंजे घर में मुंहिंजी न्याणी मुंहिंजी अखियुनि जे अॻियां हूंदी ऐं मूंखे इहा ॻाल्हि मंज़ूरु आहे। चलो ठीकु आहे ऐं मुंहिंजी धीअ जी शादी तोसां करां पर मुंडी ॾे। अब हाणे मुंडी उन महिल उहा छोरे ॾिनी हिन जो तइ थी वियो शर्त इहा माना क़बूल थी वेली मुंडी। अब हाणे उन छोकिरी खे पाराई। ख़ैरनि जो जॾहिं अची राति थी हाणे उन महिल त अखियुनि जी रोशनी न आई। छोकिरी सुम्ही रही जॾहिं अची सुबुह थियो छोकिरी उथी निंड मंझां त अबा रोशनी अखियुनि जो नूर अची वियो हुनखे। सौदागर ॾाढो ख़ुशि थियो त भलो कमु थी वियो ऐं मुंहिंजी छोकिरी अखियुनि जी रोशनी अची वई। छोरो बि जेको आहे सो चवणु लॻो त सौदागर जी धीउ तमामु सुहिणी ख़ूबसूरत आहे। छोकिरो बि ठीकु ठाक हुजे सौदागर जी धीउ खे पसंदि अची वियो। त सौदागर चवणु लॻो पंहिंजी धीउ खे त हाणे दरअसल असां हीअं तइ कयो सोनी मुंडी हिन खे मिली हुई पर हिन जे ईमान खे शाबत हुजे जेको सोनी मुंडी ते खणी आयो तंहिंजे करे तुंहिंजो अखियुनि जो नूर वरी आयो आहे। पर आईंदा कॾहिं बि गुनाहनि वारा कमु को शिकार वग़ैरह न कजांइ जीअं वरी कंहिं मुसीबत में न अची। ऐं हाणे तुंहिंजी आउं शादी नथा करायां छा तोखे छोकिरो पसंदि आहे पर मूं हिन सां वचन करे छॾियो आहे। सौदागर जी धीउ चवणु लॻी त बाबा तो वचन कयो ठीकु आहे छोकिरो मूंखे बि पसंदि आहे शादी करण लाइ आउं बि तयारु आहियां। तो हाणे सौदागर उन छोकिरीअ जी संदसि धीअ जी उन छोरे सां शादी कराए छॾी ऐं हुन वटि मिल्कियत तमामु जाम हुई ऐं पोइ उते ई उहो छोरो रहणु लॻो ऐं हसी ख़ुशी सां बक़ाया ॾींहं ज़िंदगी जा गुज़ारण लॻा। ऐं हू ग़रीब हो हिते उते धिका थाबा खाईंदो। पोइ सौदागर जी धीउ मिली वई मिल्कियत तमामु जाम हुई तो सुठे नमूने सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण लॻा। तो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हादी थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।